मदेची पुलिस गायजा थाने के काठड़ी जवाबदार जे फरार थियण वारे मामले जो केस दाखिल थियण खां पोइ मुलविस एहलकारनि खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। जॾहिं त जवाबदार जे वासन संदसि थाणे मां फरार थियण वारे मामले खे डामो ॾींदे पुलिस पारां केस कूड़े मुक़ाबले में ॼाणाए क़तल करण जो ख़दशो ज़ाहिर कयो आहे। डीएसपी मदेची मूजिबि 3 ॾींहं अॻु गायजा थाणे के काठड़ी जवाबदार यारो उर्फ बलचू थाणे जी फरार थियण वारो मामले जी केस दाखिल करे मुलविस एहलकारनि खे गिरफ़्तार कयो पियो आहे। डीएसपी मदेची जो चवणु आहे त गिरफ़्तार एहलकारनि खां जांच पड़ताल कई पई वञे। एसएसपी शिकारपुर पारां गफ़लत कंदड़ एहलकारनि खां जांच पड़ताल लाइ टीम पिणु जोड़ी वई आहे। ॿिए पासे गायचा थाणे मां फरार थी वियल जवाबदार यारो जतोई जे वासन तरफ़ां थाणे तां फरार थियण वारे मामले के ड्रामो करार ॾींदे चयो आहे त संदन नौजवान यार मोहम्मद जतोई पुलिस वटि आहे। संदन चवणु आहे त 3 ॾींहं अॻु माड़ी थाणे जी एहलकार सुभान दिलसोल ग्रेस एविन यार मोहम्मद के 2 लाख रुपया ॾिसी रिश्वत घुरी, जेकी न ॾियण तां खेसि गिरफ़्तार करण बाद फरार थियण जो कूड़ो ड्रामो रचायो वियो आहे। थाणे तां फरार थी वियल जवाबदार जे वासन ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त मदेची पुलिस मां ख़तरो आहे। संदन नौजवान पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल न कयो वञे। इख़्तियारी नोटिस वठनि नौजवान खे आज़ाद कराए इंसाफ़ ॾियारनि।